अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ परवेज़ इलाही की दरख्वास्त से ॿुधणी चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच केस की ॿुधणी करे रही है। ॿी धुर केस में साम्हूं न पई अचे। जेकॾहिं को दलील ॾियणु चाहे थो त अची दलील ॾे। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। हुकूमत जो फुल कोर्ट बणाइण लाइ नज़रसानी की दरख्वास्त दाख़िल कराइण जो ऐलान। वकील इरफान कादिर चवे थो चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच ठही है। असां दरख्वास्त कई तव्हांजे खिलाफ सभिनी आवाज़ बुलंद कयो है। असांजो आईनी हक़ है फुल कोर्ट न बणाइण खिलाफ नज़रसानी की दरख्वास्त दाख़िल करायूं। उम्मीद है त दरख्वास्त रद्द न थींदी। इम्पोर्टेड हुकूमत गैर ज़रूरी बहरान पैदा कयो। फुल कोर्ट जोड़न जो बहानो करे हुकूमत भॼण चाहे थी। पाकिस्तान की हुकूमत पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट जो फैसलो नथी मञे। इमरान खान खिलाफ साज़िश कंदड़ अॼु भी शर्मिंदा आहिनि। जमहूरियत उते हलंदी आहे जिते शिकस्त के तस्लीम कयो वेंदो आहे। पीटीआई अगवान फवाद चौधरी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणो हो त अदालती फ़ैसिले खे रद्द कंदड़नि खे सॼी क़ौम रद्द करे थी। नंढी चूंड में नून लीग खे पंजाब जे अवाम रद्द कयो। हाणे आम चूंडुनि में भी क़ौम खे रद्द कंदी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां बिजली महांगी करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चवे थो काबीना बिजली महांगी करण की मंज़ूरी ॾिनी आहे। घरेलू सार्फ़िन लाइ कुछ महीना ॾुखिया आहिनि। बिजलीअ जे फ़ी यूनिट में ₹3.5 वाध कई वई आहे। पीटीआई मुल्क की अदालत ते असरअंदाज थियण की हर मुमकिन कोशिश कई है। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री ते हमलो मुल्क की अदलिया ते हमलो तस्वुर कयूं था। इमरान खान मुल्क में बदमाशी करे इदारन ते असरअंदाज थी रहियो है। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो बयान चवे तो गुज़िरियल 5 सालन खां इमरान खान पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला वठी रहियो है। न्याज़ी साहब पाण खे कानून खां मथां समझे थो। कराची समेत सिंध के मुख्तलिफ़ शहरन में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची में आई चंद्रीगढ़ रोड, सदर टाउन, नर्सरी, शारा फैसल, मलीर, मॉडल कॉलोनी, शाह फैसल कॉलोनी में बरसात। गुज़िरियल ॾींहुं सभ खां वधीक बरसात कायदाबाद में 59 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। केतिरनि ई इलाइक़नि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अरबा ताईं बरसात जो इम्कान आहे। नसीराबाद, ठुल, मियां साहब में इलाइक़नि में भी मींहुं पियो। नसीराबाद वेझो ॻोठ आयोफुल पोटो में घर जी छित किरण सबबि औरत समेत 3 ॿारड़ा ज़ख़्मी। खैरपुर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 माण्हू फौत थी विया। सवें कचा घर ड्रही पट। बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,73,970 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,68,886 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 57,539 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध। पाणी जे वहिकरनि में वाध थियण खां पोइ हिफ़ाज़ती बंदनि ते दबाव वधण लॻो। आबपाशी इंतज़ामिया अमले खे अलर्ट करे छॾियो। मुसलसल बरसातुनि खां पोइ एशिया जी वॾी मंछूर ढंढ जे पाणी में बि रिकॉर्ड इज़ाफ़ो थी वियो। नईं गाज, नईं शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ नदियुनि जो पाणी मंछूर ढंढ में दाख़िल। मंछूर में तेज़ी सां चाढ़ सबबि बंदनि ते पाणी जो दबाव वधण लॻो। आबपाशी खाते जो चवणु आहे त मंछूर ढंढ जे पाणी जी सतह में 5 फुट इज़ाफ़ो थियो आहे। जोही में नए गाज में मुसलसल चाढ़ बाद पानी काछे जे केतिरनि ई ॻोठनि में काहे पियो। ॻोठाणनि जी इंतज़ामिया खे वाहुर जी अपील। नए गाज में मुसलसल चाढ़ बाद एफपी बंद ते पानी जो दबाव वधी वियो।
एफपी बंद कमज़ोर होने सबबि बंद जे मुख़्तलिफ़ आरडीज़ वटि रौणियूं पवण जा इतला। बलोचिस्तान में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बरसात सबबि वधीक ॿ ॿार हयाती विञाए वेठा। फोथियलनि जो अंग 106 थी वियो। सूबे में इन वक़्त ताईं 6063 घरनि खे नुक़सानु पहुतो। सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हब पुल खे ॿोॾि जे पाणी लोड़े छॾियो। सिंध ऐं बलोचिस्तान जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मुल्क में कोरोना वायरस विघे एक मरीज़ फौत। कोरोना वायरस जा 371 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 186 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 2.76% रही। मिठी थाने जी कंप्लेन सेल में मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फोथियल पोरियत भागचंद मेघवार वारो मामलो। अदालत मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फोथियल भागचंद मेघवार जे क़त्ल केस में अॻूणे SHO मोहम्मद सुमार मंगरियो जी ज़मानत रद्द करे छॾी। मोहम्मद सुमार मंगरियो अदालत मां फरार। 4 महीना अॻु पुरस्कार नमूने भागचंद मेघवार जो थाणे जे कंप्लेन सेल मां लाश मिलियो हो।